एब्रीवेशन हिकु नाउन आहे जंहिंजी माना आहे ख़ुलासो या मुख़्तसिर शिकिल या मुख़फ़िफ़ चइजे। एबल्टी हिकु नाउन आहे जंहिंजी माना आहे लियाकत या क़ाबिलियत या सघ खणी चइजे। अबोर्ड खे असीं एडवर्ब ऐं प्रीपोज़िशन तौरु इस्तेमालु करे सघूं था, जंहिंजी माना आहे जहाज़, रेल या ॿेड़ीअ ते सवारी करणु। अबू हिकु एडवर्ब ऐं प्रीपोज़िशन आहे जंहिंजी माना आहे मथां, मथे या ऊचो। अब्रोड खे असीं एडवर्ब ऐं प्रीपोज़िशन तौरु इस्तेमालु करे सघूं था, जंहिंजी माना आहे ॿिए मुल्क में, विलायत या परॾेह में हुजे माण्हू। एब्सेंट हिकु एडजेक्टिव आहे ऐं जंहिंजी माना आहे गैर हाज़िर या गुम थियल। एक्सलरेटर हिकु नाउन आहे जंहिंजी माना आहे रफ़्तार या तेज़ या घटि कंदड़ औज़ार। एक्सेंट हिकु नाउन आहे जंहिंजी माना आहे उचार, लहजो, सुर या तलफ़ुज़। एक्सेप्ट हिकु वर्ब आहे ऐं इन जी माना आहे क़बूलणु या मञणु। एक्सीडेंट हिकु नाउन आहे जंहिंजी माना आहे हादिसो, इतफ़ाक़ या मौक़ियो।